नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे तंगवाणी खां ख़बर ॾींदा हलूं त तंगवाणी शहर में अॼु क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां कोरोना वायरस आगाही मुहिम जे हवाले सां तंगवाणी शहर में कैंप क़ाइमु करे मास्क ऐं साबुण विरहाया विया। इन मौक़े ते अॻवान सचल मलिक, रब ॾिनो मलिक ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर ऐं घरनि में मास्क जो इस्तेमालु करियो, हथनि खे साबुण सां साफ़ कयो वञे जीअं कोरोना वायरस वधीक फैलिजण ते ज़ाब्तो अचे। इन मौक़े ते इन्हनि वधीक चयो त सिंध हुकूमत जे कयल फ़ैसिलनि मुताबिक़ 3 ॾींहंनि ताईं पंहिंजे घरनि में महदूद रहण जूं पिण हिदायतूं कयूं वयूं आहिनि। कोरोना वायरस के खिलाफ आगाही असां वटि हीउ जेको इलाइक़ो आहे तंगवाणी उहो सरहदी पट्टी जे वाक़िआ आहे, बलूचिस्तान जी सरहदी पट्टी ते वाक़िआ आहे। हितां जी जेकी तालीमी शरह आहे उहा सफ़ा न हुअण जे बराबरि आहे। हिते जेको कोरोना जे बाबति जंहिं माण्हू खे चऊं था पिया त हू त उनखे पहिरीं त संजीदगी सां वठनि था। ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं हिते ख़ुदा न ख़ास्ता कंहिं हिकु खे कोरोना वायरस थी पियो त उहो जेके हुकुमरान आहिनि उनखे रोकणु वॾो मुश्किल थी वेंदो। ऐं हितां जो इहो त जंहिंखे बि कोरोना वायरस थियो त असांजा ख़ानदान में असांजे माना इहो आहे फैमिली में इहो थींदो आहे त हिकिड़े खे जेकॾहिं थिए थो पियो त उनजो सॼो ख़ानदान वरी उन खां पुछा हमदर्दी तौरु पुछा करणो हूंदो। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल थी त हिते कबीलनि जा कबीला ई बीमारी जे भरतड़ी वेंदा। उनजे लाइ को बि अवामी तहरीक हिते कैंप लॻाई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।